बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पहिरियों दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे हम्द। पहिरें हिन हम्द जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं, उन खां बाद में सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे अव्वल माना पहिरियों। लफ़्ज़ आहे आलम माना काइनात। लफ़्ज़ आहे क़ादिर माना कुदरत वारो। लफ़्ज़ आहे क़ाइम माना बीठल। लफ़्ज़ आहे वाली माना मालिक या हाकिम। लफ़्ज़ आहे वहदहू माना हू हिकु आहे। लफ़्ज़ आहे रब माना पालींदड़। लफ़्ज़ आहे हम्द माना साराह या वाखाण। पोइ लफ़्ज़ आहे अलीम माना इल्म वारो या ॼाणंदड़। लफ़्ज़ आहे धणी माना मालिक। लफ़्ज़ आहे कुदरत माना ताक़त या सघ। लफ़्ज़ आहे क़दीम माना आगाटो या अज़ल खां। लफ़्ज़ आहे वाहिद माना हिकिड़ो ई। लफ़्ज़ आहे राज़िक माना रोज़ी ॾींदड़। लफ़्ज़ आहे रहीम माना ॿाझारो या रहम वारो। लफ़्ज़ आहे हकीम माना ॾाहप वारो। लफ़्ज़ आहे करीम माना अहसान कंदड़। पोइ लफ़्ज़ आहे ला शरीक लहू माना संदसि को शरीक नाहे। पोइ लफ़्ज़ आहे हेजां माना क़ुर्ब सां। लफ़्ज़ आहे ओतड़ माना उबतो असर या गुमराही। पोइ लफ़्ज़ आहे विहाइज माना इख़्तियार कर। लफ़्ज़ आहे जोड़ूं जोड़ माना जहान खे ख़लक़ण वारो। लफ़्ज़ आहे कारणे माना कंहिं ॻाल्हि जो सबबु बणिजंदड़। लफ़्ज़ आहे हीअं ने माना दिलि ने। लफ़्ज़ आहे ओलियो माना धिकण या हलाइण। लफ़्ज़ आहे वीह माना अमल या तरीक़ो या धंधो। जी दोस्तों, हाणे असां हम्द जूं सम्झाणियूं लिखंदासीं। हम्द अवले अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजीअ कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हम्द हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। सम्झाणी नंबर पहिरियों। हिन शहर में शाह साहिब फरमाए थो त पहिरीं नालो अल्लाह जो आहे, जेको सभु कुझु ॼाणंदड़, सभिनी खां बुलंद ऐं सॼे जहान जो मालिक आहे। हू सघारो आहे ऐं पंहिंजी सघ सां असुल खां मौजूद आहे। हू हिकु आहे ऐं सभिनी जो पालींदड़ ऐं ॿाझारो आहे। उन्हीअ सचे साईंअ जी साराह कर ऐं उन्हीअ ॾाहप वारे साहिब जी वाखाण करे। हू महिरबान पंहिंजे कारीगरीअ सां सॼे जहान जे जिनसार खे जोड़ींदड़ आहे। हम्द वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन तने मञियो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारणे
हेजां साण हियनि तॾहिं मंझां तन ओतड़े कोन ओलियो। सम्झाणी नंबर 2। हिन शहर में शाह साहिब फरमाए थो त जिन मुसलमाननि वहदहू ला शरीक लहू चयो, यानी अल्लाह ताला खे हिकु करे मञियाऊं ऐं उन सां कंहिंखे शरीक न कयाऊं, ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दिल जी मोहब्बत सां हिन काइनात जे पैदा थियण जो सबबु सम्झियाऊं त पोइ अहिड़नि इंसाननि खां को बि ख़राब कमु न थींदो ऐं उन्हनि सां को बि रब पाक जी बारगाह मां तड़िजी धिकारजी न निकिरंदो। हम्द वहदहू ला शरीक लहू ई विहाइज वीय खटी जे हाराई हंध तुंहिंजो हीअ पाणा चवंदई पियो भरे जाम जन्नत जो। सम्झाणी नंबर 3। हिन शहर में शाह साहिब फरमाए थो त हू हिकु आहे ऐं संदसि को मट नाहे। तूं उन अक़ीदे खे हासिल करे उन ते पुख़्तो रह। तुंहिंजे कामयाब ऐं नाकाम थियण जो हंधु हीउ जहान ई आहे। जेकॾहिं इन अक़ीदे ते क़ाइमु रहंदे त महिरबान मालिक पाणे बिश्त जो रूहानी प्यालो पुर करे तोखे चवंदो त पीउ। हम्द तूं चओ अल्लाह हिकिड़ो, वाई ॿी म सिख, सोई लिखियो लिख सचो अखर मन में। सम्झाणी नंबर 4। हिन शहर में शाह साहिब फरमाए थो त तूं अल्लाह ताला जी साराह कंदो रह, जेको अकेलो मालिक आहे। उन खां सवाइ ॿी का बि ॿोली न सिख। तूं पंहिंजी दिलि में इहा ई ॻाल्हि लिखी छॾ जेका सची हक़ीक़त आहे। मश्क नंबर 1। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ हिननि बैतनि में शाह साईं अल्लाह ताला जी कहिड़ी साराह कई आहे? जवाब हिननि बैतनि में शाह साईं अल्लाह ताला जी साराह कंदे फरमाए थो त पहिरियों नालो अल्लाह जो आहे, जेको सभु कुझु ॼाणे थो, सभिनी खां बुलंद ऐं सॼे जहान जो मालिक आहे। हू ताक़त वारो आहे, हू अकेलो आहे ऐं सभिनी खे पालींदड़ ऐं ॿाझारो आहे। ही समूरी काइनात हुन ई पैदा कई आहे। बे वहदहू ला शरीक लहू जो मतिलबु छा आहे? जवाब वहदहू माना हू अकेलो आहे, ला माना न, शरीक माना शरीक, लहू माना उन जो। मतिलबु त उहो अकेलो आहे ऐं उन जो को बि शरीक न आहे। जीम हिननि बैतनि में शाह साईं कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब हिननि बैतनि में शाह साईं
तौहीद जो पैगाम ॾिनो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे जन्नत जो हक़दार सॾियो आहे जेके अल्लाह ताला जी तौहीद जा क़ाइल आहिनि ऐं उन सां गॾु कंहिंखे बि शरीक नथा कनि ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दिलि सां मञीनि था उन खां अलावा शाह साहिब जो उहो बि पैगाम आहे त ही दुनियाई कामयाब ऐं नाकाम थियण जो हंधु आहे जेको हिते तौहीद ते हलंदो त उहो आख़िरत में कामयाब थींदो। नंबर 2, हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॾेई पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि राज़िक़, हम्द, वाली, आला, अवल, हकीम, जोड़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे राज़िक़, माना रोज़ी ॾींदड़। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला समूरी मख़लूक़ जो राज़िक़ आहे। लफ़्ज़ आहे हम्द, माना साराह या वाखाण। जुमिलो लिखंदासीं समूरी मख़लूक़ अल्लाह ताला जो हम्द करे थो। पोइ लफ़्ज़ आहे वाली, माना मालिक या हाकिम। जुमिलो लिखंदासीं काइनात जो असुल वाली अल्लाह ताला आहे। पोइ लफ़्ज़ आहे आला, माना बेमिसाल। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला सभिनी खां आला आहे। पोइ लफ़्ज़ आहे अवल, माना पहिरियों। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला जी ज़ात अवल खां ई मौजूदु आहे। पोइ लफ़्ज़ आहे हकीम, माना ॾाहप वारो। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला हकीम यानी हिकमत वारो आहे। पोइ लफ़्ज़ आहे जोड़, माना मिलाइण या ठाहिण। जुमिलो लिखंदासीं हिन काइनात जी जोड़ अल्लाह ताला कई आहे। नंबर 3, ॾिनल बैतनि मां हम आवाज़ लफ़्ज़ चूंडियो जीअं हकीम, रहीम। लफ़्ज़ आहिनि पीउ, जन, सिख। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़ ऐं उन्हनि जा हम आवाज़ लिखंदासीं। लफ़्ज़ पीउ, हम आवाज़ वीउ। लफ़्ज़ जन, हम आवाज़ तिन्ने। लफ़्ज़ सिख, हम आवाज़ लिख। नंबर 4, हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि खटी, अवल, आला, जोड़, क़दीम, जन्नत। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़ ऐं उन्हनि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे खटी, ज़िद हाराई। लफ़्ज़ अवल, ज़िद आख़िर। लफ़्ज़ आला, ज़िद अदना। लफ़्ज़ जोड़, ज़िद भञ। लफ़्ज़ क़दीम, ज़िद जदीद। लफ़्ज़ जन्नत, ज़िद दोज़ख। नंबर 5, हेठियनि इस्तिलाहनि जी माना ॿुधायो। इस्तिलाह आहिनि जोड़ूं, जोड़णु, वाई, सिखणु। जी दोस्तों, हाणे असां इस्तिलाहनि जूं मानाऊं लिखंदासीं। इस्तिलाह नंबर 1, जोड़ूं, जोड़णु, माना सॼी काइनात खे ठाहींदड़।
इस्तिलाह नंबर ॿियो वीह विहाइण माना अमल या तरीक़ो इख्तियार करणु। नंबर 6 हेठि ॾिनल बैत मुकमल करियो। जी दोस्तों हाणे हिन बैत खे मुकमल कंदासीं। अवले अल्लाहु अलीम अला आलम जो धणी क़ादिर पंहिंजीअ कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराहे सचो धणी चई हम्द हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। यादि रखो त अल्लाह ताला जी साराह में चयल शेर खे हम्द चइबो आहे।